IMF सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। मिशन मई में पाकिस्तान पहुचंदो। नाड़ेवारी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त IMF प्रोग्राम जो हुजम केतिरो हूंदो उन बाबति तफ़सील बजट में जारी कया वेंदा। ख़्वाहिश आहे त जून जे आख़िर ताईं IMF सां स्टॉप लेवल ते मुआहिदो तइ थी वञे। वॾनि सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी जी ख़ातिरी कराई आहे। सऊदी अरब पाकिस्तान में $5 अरब जी सीड़पकारी कंदो। मुआशी लाॻापनि जी बहाली पाकिस्तान जी वॾी कामयाबी आहे। सॼे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 21 तकनि ते ज़िमी इलेक्शन लाइ पोलिंग जारी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ाली कयल सीट ऐं 196 समेत क़ौमी असेंबली जे 5 सीटनि, पंजाब असेंबली जे 12, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलूचिस्तान असेंबली जे ॿिनि सीटनि ते सुबुह 8 वॻे खां पोलिंग जारी, जेका शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। ऐं 196 कमबशिदात कोट ते नंढी चूंड लाइ 303 पोलिंग स्टेशन्स क़ाइम। 4,23,781 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सां क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 21 तकनि ते ज़िमी इलेक्शन पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते छिकताड़। नारोवाल जे इलाइक़े कोट नाज़ो में ॿियनि सियासी पार्टियुनि जे कारकुननि विच में झेड़ो। मोहम्मद यूसुफ नाले कारकुन मारिजी वियो। नून लीग अखबार हसन इक़बाल जो चवणु आहे त मारिजी वियल शख़्स नून लीग जो कारकुन आहे। मुख़ालिफ़ गुंडागर्दी सां इलेक्शन नथा खटी सघनि। पंजाब में नंढी चूंड दौरान कलम 144 लागू। IG पंजाब पारां हथियारनि जी नुमाइश, हवाई फायरिंग ऐं झेड़ा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई जूं हिदायतूं। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी पारां पंजाब ऐं बलूचिस्तान जे कुझु ज़िलनि में मोबाइल फ़ोन ऐं इंटरनेट सर्विस बंदि। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो चवणु आहे त नंढी चूंडनि में नून लीग जा समूरा उम्मीदवार वाज़े अक्सरियत सां कामयाब थींदा। जारी कयल बयान में मरियम नवाज़ चयो त मुस्लिम लीग नून जो वोटर ॿाहिरि अची रहियो आहे। पंजाब हुकूमत कुझु ॾींहनि में सूबे जी अवाम खे रिलीफ फ़राहम कयो आहे। मुंहिंजो मिशन नवाज़ शरीफ़ जे विज़न खे अॻिते वधाइणु आहे। फ़लस्तीनी जी नस्ल कशी कंदड़ इसराइल लाइ अमेरिकी इमदाद। अमेरिकी अफ़वाद में $26 अरब जी हंगामी इमदाद जो बिल मंज़ूर। अमेरिकी इमदाद में $14 अरब जी फ़ौजी इमदाद बि शामिल। बिल अमेरिकी सेनेट खे माणियो वेंदो। 6 महीननि खां जारी इसराइली हमलनि में 64,000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका। ऐं सखर में जवाबदार मुबीना तौर घुटाडी पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। कुरैशी ॻोठ में जवाबदार ज़ाल सलमा शेख खे घुटाडी क़तल कयो। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार सलमा खे क़तल करण बाद लाश घर अंदरि टंगे आपघात जो ड्रामो रचायो। जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।